सिंध में 300 का 400 डिग्री कॉलेजिस आहिनि, किथे भी डिग्री 4 सालनि जी कोन्हे। हाणे मुंहिंजी राति ॾींहुं महिनत करण खां पोइ ऐं जेके ऑफिसर उन्हनि जी महिरबानी, ज़िम्मेदारनि जी महिरबानी, राति ॾींहुं महिनत खां पोइ राति ॾींहुं तव्हां तसवर कोन था करे सघो, जंहिंमें चवनि था शायदि तोखे अॼु घर मोकिलींदासीं नौकिरी। भई ज़िंदगी जी मूंखे ख़बर कोन्हे, आउं इन ई ॻाल्हि लाइ काज लाइ विढ़ंदुसि। ऐं इहो ऑर्डर्स करे अॼु जेको तव्हां वटि 4 ईयर प्रोग्राम आहे, इहो 2018 खां उन पोयां लॻो आहियां। ऐं अॼु सिंध में 47 डिग्री कॉलेजिस आहिनि, जिन में हिननि कुझु एडी प्रोग्राम अगरि शुरू कया आहिनि। तव्हांजी BSc डिग्री कॉलेजनि में तव्हांजी BA अॼु खां 60 सालनि खां इहो फ्रॉड सिंध में हलंदो आयो, ऐं उहो फ्रॉड मूं पकड़ियो जज जी हैसियत में। छा ॿुधायां तइलीम में